टिकराटे में जश्न ईद मिलादुल नबी सल्लम जे सिलसिले में रैली कढी वई आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे मजीद महर। और बन जाए अपनी पसंद से अपने जाती घर के मालिक। वाकई वकार वकार है सही। मजीद तफसीलात के लिए वकार बिल्डर्स एंड डेवलपर जी रैली जेका हुर जमायत पारा सिकंदरी उलमा कराम हाफिज़ खावंद बख्श महर हाफिज़ शाहिद हुसैन महर ऐं ॿियनि पारां कढी वई आहे। जेका रैली हर साल जे रिवायती रूटनि मुताबिक़ तलो भाई खान महर खां शुरू थींदी ईंदी। जेके मुख़्तलिफ़ हुर जमायत जे पारां पीर साहब पागार जन जा थला आहिनि। उन्हनि थलनि तां रिवायती जेका रैली आहे थींदी करे शाम जो जेका पक्की दावत अहमदू फ़कीर राजड़ जी ते इख़्तिताम पज़ीर थींदी। हिन रैली में सवें जेके हुर जमायत जा नंढा पोड़ा पका नौजवान सभु सावन झंडनि सां जेके सिंगारियल गाॾियूं ऐं सवें ॿार सवें जेके आशिकान रसूल आहिनि उहे या रसूल अल्लाह मरहबा या रसूल अल्लाह मरहबा या मुस्तफ़ा जा नारा हणंदा ऐं पंहिंजे जेको आहे इश्क सां पंहिंजे जेको आहे हू इश्क सां पंहिंजे रवायती रूटनि सां गुज़रंदा ऐं पंहिंजे जेको आहे महबूब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी मीलाद जी ख़ुशी मल्हाईंदा। जी।